अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो मौज़ू ॾाढो अहम आहे, ख़ासि करे उन्हनि लाइ जेके यूट्यूब ते नवां आहिनि या जिन जो ख़्वाबु आहे त पंहिंजो नालो बणाइजे, यूट्यूब मां अर्निंग कजे। त अॼु जे वीडियो जो मौज़ू आहे हिकु वीडियो ठाहिण में केतिरो वक़्तु लॻाइणु घुरिजे। सुवालु सादो लॻे थो पर उन जो जवाबु तव्हांजी पूरे यूट्यूब ज़िंदगी बदिलाए सघे थो। दोस्तों, मूं केतिरनि माण्हुनि खे ॾिठो आहे जेके चवनि था बसि वीडियो ठाहियो, अपलोड कयो, रोज़ु कुझु नओं विझी छॾियो, पर नतीजो छा थो निकिरे? न को टाइम ॾिसे थो, न को कमेंट करे थो, न को सब्सक्राइब करे थो। छो? छाकाणि त तकिड़े कम में फ़िक्र न हूंदो, महिनत न हूंदी ऐं अहसासु न हूंदो। यूट्यूब डोड़ न आहे, हू सफ़रु आहे ऐं हर सफ़र लाइ मंज़िल ताईं पहुचण खां पहिरीं नक्शो घुरिबलु हूंदो आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हां वाक़ई चाहियो था त वीडियो बहितरु बणिजे त पहिरीं काग़ज़ ऐं कापी वठो। सोचो त वीडियो में छा ॾेखारिणो आहे, पहिरियों सीन, ॿियों ॻाल्हि, टियों मिसाल, सभु कुझु नोट कयो। इहे नोट तव्हांजे वीडियो जो दिलि ऐं दिमाग़ आहिनि। जेसिताईं ज़हन में साफ़ नक्शो न ईंदो, वीडियो में चमक न ईंदी। सो यादि रखो, वीडियो कैमरा सां न, ज़हन सां ठहंदो आहे। कॾहिं कॾहिं तव्हांखे लॻंदो त हाणे बसि ठही वई, अपलोड करे छॾियां, पर थोरो रोकियो, हिकु भेरो ॿीहर ॾिसो, ॿुधो, चेक करियो, छा आवाज़ साफ़ आहे, छा लफ़्ज़नि में असरु आहे, छा तस्वीरुनि जो मतिलबु निकिरे थो। यूट्यूब ते कामयाबु माण्हू सिर्फ़ु वीडियो न आहिनि ठाहींदा, उहे सोचींदा आहिनि, महसूसु कंदा आहिनि, वक़्तु ॾींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां रोज़ु हिकु वीडियो ठाहे अपलोड कंदा आहियो त हिकु साल में 365 वीडियोज़ हूंदियूं, पर जेकॾहिं तव्हां हर हफ़्ते हिकु वीडियो सोचे सम्झी ठाहे अपलोड कंदा त तव्हां वटि हूंदियूं 52 शाहकार वीडियोज़। ऐं यादि रखो, दुनिया 365 मां हिक खे यादि न कंदी, पर 52 मां हिकु शाहकार ज़रूरु यादि रखंदी। दोस्तों, यूट्यूब ते माण्हू वीडियो नथा ॾिसनि, उहे जज़्बनि खे ॾिसनि था, अहसास खे ॿुधनि था, सचाईअ खे महसूसु कनि था। जेकॾहिं तव्हांजो वीडियो दिलि मां निकितल आहे, हिकिड़ो मिसाल थो ॾियां, अगरि को शाइर आहे, को गीत ठाहे थो, फ़नकार उन गीत खे ॻाए थो, पर फ़नकार जे आवाज़ में उहो तरनम न आहे, तॾहिं बि गीत कामयाबु न थींदो। शाइर त महिनत कई, या फ़नकार जे आवाज़ में बहितरीनु तरनम आहे, फ़नकार जो आवाज़ु सुरीलो आहे, पर शाइरी सुठी न आहे, गीत कामयाबु न थींदो। जेकॾहिं तव्हांजो वीडियो दिलि मां निकितल आहे त उहो कंहिंजे दिलि ताईं ज़रूरु पहुचंदो, ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वक़्तु, ध्यानु ऐं मुहबत सां वीडियो ठाहींदा। जल्दीअ में ठाहियल वीडियो ॾिसी माण्हू बि जल्दी निकिरी वेंदा, तव्हांजो वॉच टाइम बि कोन वधंदो। क्लिक करे थोरो हलाए, मज़ो न आयो, वीडियो छॾे ॾिनो। पर मुहबत सां ठाहियल वीडियो ॾिसी माण्हू दिलि सां जुड़ंदा, उनखे वक़्तु ॾींदा, तव्हांजे वीडियो जो वॉच टाइम वधंदो। थी सघे हू शेयर कनि, तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। इहे ॻाल्हियूं सोचण जूं आहिनि, सम्झण जूं आहिनि, जेके कम जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां सां करे रहियो आहियां। हर वॾे यूट्यूबरीअ जे पोयां हिकु ई ॻाल्हि हूंदी आहे, वक़्तु ॾियणु। हर मिंट, हर लफ़्ज़, हर आवाज़ ते महिनत उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त वीडियो ठाहिणु को रांदि न आहे, उहो हिकु फ़न आहे, हिकु इबादत जहिड़ो कमु आहे। जेकॾहिं तव्हां महिनत सां कमु कंदा त वक़्तु घणो लॻंदो, ज़ाहिरी आहे, पर नतीजा सदाईं पाइदार हूंदा। यादि रखो, जल्दी कम में वीडियो ठही नथो सघे। त दोस्तों, सुवाल जो जवाबु साफ़ु आहे, वीडियो ठाहिण में केतिरो वक़्तु लॻाइणु घुरिजे। जेसिताईं दिलि मुतमइन न थिए, कॾहिं इहो हिकु ॾींहं में थी वेंदो, कॾहिं हफ़्तो लॻी वेंदो, पर अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी वीडियो तव्हांजी सचाई, मुहबत ऐं महिनत जो आईनो हुजे। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां वीडियो शुरू कयो ठाहिणु ऐं उहो वीडियो ठाहे पंहिंजे टाइम ते, तव्हांखे ख़बर आहे त हिन टाइम ते वीडियो अपलोड करिणो आहे, तव्हां वीडियो अपलोड करे छॾियो। जेकॾहिं तव्हां कंहिं कंपनीअ में ड्यूटी कंदा हुजो, तव्हांजे मथां सुपरवाइज़र हुजे, मैनेजर हुजे, ऐं हू तव्हांखे चवंदो त हीउ जेको कमु आहे हिनखे अहिड़े तरीक़े सां सुहिणो बनाए पोइ कंदा, तेसिताईं तव्हांखे छुटी न मिलंदी। तव्हांजे मथां हिकिड़ो दाॿो हूंदो, उन दाॿे सबबु तव्हां उन कम खे तमामु बहितरु अंदाज़े सां, बहितरु नमूने सां सर अंजाम ॾींदा। पर हीअ त यूट्यूब आहे, हीअ त तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ ते पिया वीडियो ठाहियो,
तव्हांजी मर्ज़ी कान हलंदी, मर्ज़ी हलंदी ॾिसण वारे जी, ऐं ॾिसण वारे जी मर्ज़ी तॾहिं हलंदी जॾहिं तव्हां वीडियो सही ठाहींदो त ॾिसण वारो मजबूर थी तव्हांखे ॾिसंदो। आख़िर में सिर्फ़ु एतिरो यादि रखो, वक़्तु लॻायो पर कमु अहिड़ो करियो जो ॾिसंदड़ चए इहो माण्हू सिर्फ़ु वीडियो न पियो ठाहे, हिकु अहसासु पियो पैदा करे। जेकॾहिं वीडियो पसंदि आई त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा, ऐं हा ईंदड़ वीडियो में असीं ॻाल्हाईंदासीं वीडियो में जज़्बो कीअं आणिजे। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।